जी फराह बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु असीं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु आहियूं। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि यंग नर्सिस एसोसिएशन पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ अॼु 15 ॾींहं बि 16 ॾींहं बि उन्हनि जो एहतजाज जेको आहे उहो जारी आहे। जॾहिं त स्ट्रेंथ जेको आहे सो हिननि जो तमामु घटि आहे। हिननि जो चवणु आहे त रमज़ान मुबारक जे महीने में जेको आहे सो स्ट्रेंथ थोरो घटि हुयो, जॾहिं त हाणे हू पंहिंजी हिकिड़ी मीटिंग कंदा। उन मीटिंग खां पोइ हिकिड़ो नओं लाइअमल जोड़ियो वेंदो, जंहिंखां पोइ हिते जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो भरपूर नमूने सां कयो वेंदो, जंहिंमें जेको आहे सो नर्सिस जो तइदादु जीअं जॾहिं बि हिननि जो एहतजाज थींदो आहे त वॾे अंग में हूंदो आहे, उहो उन में शिरकत बि कंदा। हिननि जा 6 मुतालबा आहिनि। हिकिड़ो त हिननि जो सर्विस स्ट्रक्चर आहे जेको वॾे वज़ीर उन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, उहो उन ते जेको आहे सो अञा ताईं अमल न पियो थिए। मुस्तकिल 3 साल से हम कंटिन्यू ये एहतजाज कर रहे हैं और पिछले साल रमज़ान के से एक दिन पहले सिंध गवर्नमेंट ने हमारे मुतालबात को मंजूर करते हुए यहाँ पर नोटिफिकेशन लेके आए थे, जिसमें मुर्तज़ा वहाब साहब वो नोटिफिकेशन लेके आए थे, मगर उसके बाद से सीएम सिंध की मंजूरी के बावजूद हेल्थ डिपार्टमेंट उसको इम्प्लीमेंट करने को तैयार नहीं है। असांजो मुतालबात लास्ट 3 सालनि खां आहिनि। जीअं त नंबर फर्स्ट पे जॾहिं फैज़ुल्ला पचू साहब हो थी, जॾहिं असांजो मुतालबात हो सर्विस स्ट्रक्चर जो, त हुननि बि असां सां कमिटमेंट कई, पर लेकिन हुननि निभायो न। हुन खां पोइ सईद अहमद साहब आयोसीं, डॉक्टर उस्मान चाचड़ आयोसीं, ऐं हुन खां पोइ हींअर अब ज़ाहिद अब्बासी साहब आए, लेकिन अञा ताईं असांजे मुतालबात खे सीएम सिंध लास्ट 1 ईयर 1 साल 10 ॾींहं थी आहिनि या 15 ॾींहं थी आहिनि मंज़ूर कयो थी, पर हेल्थ डिपार्टमेंट हुनखे अञा ताईं इम्प्लीमेंट न कयो आहे। जी बिल्कुलु, जीअं यंग नर्सिस एसोसिएशन सां पाण ॻाल्हि ॿोल बि कईसूं, उन्हनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर पारां जेका समरी आहे जेको आहे सो उन ते अमल न पियो करायो वञे। समरी जेका आहे उहा वॾे वज़ीर मंज़ूर बि करे छॾी आहे, पर अञा ताईं जेको आहे सो संजीदगी उन ते न पई वरिती वञे ऐं उन ते अमल न पियो करायो। हिननि चयो त जेकॾहिं मुतालबा मंज़ूर न थिया त हू जेको आहे सो हिकु लाइ अमल जोड़ींदा, जंहिं लाइ अमल तौरु हिते जेको आहे सो सख़्तु एहतजाज कयो वेंदो, जंहिंमें वॾे अंग में जेको आहे सो नर्सिस शिरकत कंदियूं। जी।